बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बारिल खलाइक़ अजमईन लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अस्सलातु वस्सलामु अला खातमन नबिय्यीन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। गद्दी सलवात पढ़ो। सवालात के हवाले से ब सवालात बल्कि चार ही हैं। सवाल ही बर मोहम्मद आले मोहम्मद बुलंदतर सलावत। अहले सुन्नत वारा यारहीं छो कंदा आहिनि, छा यारहीं खाइण घुरिजे या न, ऐं चिबरो उल्लू करबला जे मैदान में हुयो या न हुयो। बुनियादी तौर ते यारहीं सभु अहले सुन्नत कोन मल्हाईंदा आहिनि। बरेलवी जेके हज़रात आहिनि उहे यारहीं मल्हाईंदा आहिनि, छो त यारहीं जो तालुक़ बि कल्ह टियों ॾींहुं जीअं तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयो त शेख अब्दुल कादिर गीलानीअ जे वफ़ात सां, ऐं शेख अब्दुल कादिर गीलानी तसव्वुफ़ जे हिकु सिलसिले जो बानी आहे, जंहिं तसव्वुफ़ जे सिलसिले खे कादिरी चयो थो वञे। कादिरी सिलसिले जो बानी आहे। तंहिंजे करे जेके अहले सुन्नत तसव्वुफ़ सां वाबस्ता आहिनि, जेके अॼुकल्ह असां आम तौर ते बरेलवी चयूं था, इहे यारहीं जेके आहिनि उहे मल्हाईंदा आहिनि। यारहीं असुल में आहे रबीउ सानी जी, हिन जेको आहे वफ़ात शेख अब्दुल कादिर जी, रबीउ सानी जी 11 तारीख़ हुनजी वफ़ात आहे। पोइ मुहबत में इहो हर महीने जी 11 जेका आहे उहा मल्हाई वेंदी आहे। तंहिंजे करे इहा निस्बत अहिड़े नमूने सां आहे। हाणे शेख अब्दुल कादिर गीलानी तसव्वुफ़ जी शख़्सियत आहे। बहरहाल बहैसियत मुसलमान जे अगरि उन जे वफ़ात ते कोई मुसलमान ख़ुदा जे राह में कुझु ॾिए थो ऐं उनजो सवाबु हदियो करे थो शेख अब्दुल कादिर गीलानीअ खे, त खाइण में कोई हर्ज कोन्हे, हलाल आहे, इहो हराम इन में काई शइ कोन्हे का। चिबरो ऐं उल्लूअ जे हवाले सां जेको सवाल आहे, इहो बुनियादी तौर ते हिकु हदीस आहे जेका रिवायत जेका चई थी वञे त इहो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ज़िक्र कंदो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ज़िक्र कंदो आहे। बाक़ी करबला में हुजण या न हुजण जो मसइलो न आहे। इहो जेको उल्लू आहे हिन जो करबला में हुजण या न हुजण जो मसइलो न आहे। बुनियादी तौर ते इन सां वाबस्ता हिकिड़ी रिवायत आहे त इहो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ज़िक्र कंदो आहे। एसि ताईं रिवायत आहे, इन खां वधीक जेका आहे उहा न आहे। इमाम जूं ज़िमेदारियूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, ग़ैबत सुग़रा जी मुद्दत केतिरी आहे, ग़ैबत कुबरा जी मुद्दत केतिरी आहे, हिजरे असवद जी अहमियत छा आहे। इमाम जूं ज़िमेदारियूं बहैसियत इमाम जे बुनियादी तौर ते 3 ज़िमेदारियूं। हिकिड़ी ज़िमेदारी इमाम जी दीन जो दिफ़ा ऐं दीन जी तबलीग आहे। दीन जो दिफ़ा ऐं उन जी तबलीग, इहो इमाम जी पहिरीं ज़िमेदारी आहे। ऐं इन में इमाम नबीअ जो जानशीन आहे, छो त इहा असुल ज़िमेदारी नबीअ जी आहे। वमा अला रसूल इल्लल बलाग, अल्लाह जो दीन, अल्लाह जो पैगाम इंसानियत ताईं पहुचाइण, इहो नबी ऐं रसूल जी ज़िमेदारी आहे। इमाम इन शोबे में नबीअ जो जानशीन आहे, ख़लीफ़ो आहे, ऐं बहैसियत जानशीन ऐं ख़लीफ़े जे इहा ज़िमेदारी इमाम जी आहे त दीन महफ़ूज़ रखे सही सूरत में, ताकि दीन में कोई इज़ाफ़ो न करे, दीन में कोई घटिताई न करे,
दीन में कोई तब्दील न करे। अगर तब्दील करे घटि वधाई त इमाम बयान करे त हीउ इज़ाफ़ो आहे, हीउ घटिताई आहे, हीउ तब्दीली आहे, ताकी माण्हुनि खे ख़बर पए त तब्दील थियल दीन कहिड़ो आहे, हीउ असुलु दीन कहिड़ो आहे। इहो इमाम जी पहिरीं ज़िम्मेदारी। इमाम जी ॿी ज़िम्मेदारी इहा आहे त जॾहिं उम्मत इमाम जी हिमायत करे त इन निज़ाम खे, इन दीन खे नाफ़िज़ करे, जंहिंखे असां हुकूमत चवंदा आहियूं। दीन हिनखे हुकूमत न चयो आहे, दीन हिनखे विलायत चयो आहे। विलायत ऐं हुकूमत में फ़र्क़ु आहे। विलायत ऐं हुकूमत में फ़र्क़ु इहा आहे त हाकिम जी ज़िम्मेदारी हुकुम ॾियणु आहे, बसि ख़तमु थी वई हले। लेकिन वली बुनियादी तौर ते सरपरस्त आहे, इंसान जे रूह जी पालना करे थो। हुकूमत वलीअ वटि इन करे हुजे ताकी इंसान जी इंसानी तरबियत करे हुनखे वाक़ई इंसान बणाए। तंहिंजे करे इहा विलायत है, हुकूमत न आहे। बहरहाल आम जीअं त इस्तलाह बहरहाल असां वटि इहो हुकूमत जो हले थो। तंहिंजे करे इमाम जी ॿी ज़िम्मेदारी आहे इस्लामी हुकूमत क़ाइमु करणु। पहिरीं ज़िम्मेदारी उम्मत अगरि साथ ॾिए तॾहिं बि इमाम कंदो, दीन जी हिफ़ाज़त कंदो, दीन बयानु कंदो। उम्मत साथ न ॾिए तॾहिं बि इमाम इहो पंहिंजी ज़िम्मेदारी अदा कंदो, दीन उनजी हिफ़ाज़त कंदो ऐं उनखे बयानु कंदो। लेकिन जेका ॿी ज़िम्मेदारी आहे इस्लामी हुकूमत क़ाइमु करणु, इन में अव्वल उम्मत जी ज़िम्मेदारी आहे त उम्मत इमाम जी हिमायत करे त पोइ इमाम इहा इस्लामी हुकूमत क़ाइमु कंदो। अगरि उम्मत हिमायत नथी करे त पोइ इमाम जी ज़िम्मेदारी बि इहा नथी रहे। टी ज़िम्मेदारी जेका इमाम जी आहे, ॿ ज़िम्मेदारियूं थियूं, हिकिड़ो दीन जो दिफ़ा ऐं दीन जी तबलीग, ॿियो इस्लामी हुकूमत जो क़याम। टी जेका इमाम जी ज़िम्मेदारी आहे उहा रूहानी ज़िम्मेदारी आहे। रूहानी ज़िम्मेदारी जंहिं इंसान पंहिंजो पाण खे लाइक़ु बणायो आहे, उन इंसान जे अंदर में ईमान पैदा करणु ऐं ईमान जा दर्जा वधाइणु, छो त ईमान जा बि दर्जा आहिनि, इहो इमाम जी ज़िम्मेदारी आहे। इमाम वटां ईमान इंसान वटि अचे थो। इंसान पंहिंजो पाण खे लाइक़ु बणाईंदो, अल्लाह तबारक ताला इमाम जे ज़रिए हिनखे ईमान ॾींदो। वरी लाइक़ु बणाईंदो, ईमान जो दर्जो वधंदुसि, लाइक़ु बणाईंदो, ईमान जो दर्जो वधंदुसि। हदीस में आहे त ईमान जा टोटल 10 दर्जा आहिनि। ईमान जा 10 दर्जा आहिनि ऐं उन हदीस में चयो वियो आहे त सलमान 10 दर्जनि ते आहे, अबूज़र 9 दर्जनि ते आहे ऐं मिक़दाद 8 दर्जनि ते आहे। त इहे जेके कंहिं इंसान वटि ईमान जा दर्जा था अचनि, इहे बि इमाम जे वसीले सां ऐं इमाम जे ज़रिए सां अचनि था। इहा बि इमाम जी ज़िम्मेदारी तॾहिं आहे जॾहिं अॻियों पंहिंजो पाण खे लाइक़ु बणाए। अॻियों पंहिंजो पाण खे लाइक़ु बणाए थो त हाणे इमाम चाहे साम्हूं हुजे या साम्हूं न हुजे, हिन में ज़ुहूर लाज़मी कोन्हे। इमाम कंहिं बि जाइ ते हुजे दुनिया में, लेकिन उन इंसान जे अंदर में ईमान पैदा बि करे सघे थो ऐं ईमान जो दर्जो वधाए सघे थो। हीअ 3 बुनियादी ज़िम्मेदारियूं जेके इमाम जूं। सलवात पढ़ो मोहम्मद वाले ग़ैबत सुग़रा ऐं ग़ैबत कुबरा जे हवाले सां, सुग़रा चइबो आहे नंढीअ खे, कुबरा चइबो आहे वॾीअ खे। ऐं इहो सुग़रा ऐं कुबरा इन करे कोन्हे त सुग़रा वक़्त जे लिहाज़ खां थोरी आहे ऐं कुबरा वक़्त जे लिहाज़ खां वॾी आहे, न। इहो इमाम सां राबते जे हवाले सां, छो त ग़ैबत सुग़रा में आम माण्हूअ जो इमाम सां राबतो न हुयो, लेकिन कुझु नाइब हुया हर दौर में हिकु उन जे ज़रिए सां राबतो हुयो। लेकिन ग़ैबत कुबरा में उहो राबतो बि न ई रहियो। तंहिंजे करे राबतो घटि थियण जे करे कुबरा ऐं सुग़रा, असां खां जुदाई वधण जे करे सुग़रा ऐं कुबरा आहे। सुग़रा जो जेको वक़्तु आहे, नंढे जेको ग़ैबत है, उहो इमाम ज़माना अलैहिस्सलातु वस्सलाम जे इमामत जे इब्तिदा खां शुरू थिए थो ऐं 70 सालनि जे क़रीब इहा ग़ैबत सुग़रा रही आहे।
जंहिंमें नाइब रहिया आहिनि ऐं उन नाइब जे ज़रिए इमाम सां राबितो मुमकिन हुयो। लेकिन उन खां पोइ अॼु ताईं इहा ग़ैबत कुबरा आहे। केसि ताईं रहंदी इहो अल्लाह तबारक ताला ॼाणे थो या ख़ुदि इमाम ॼाणे थो, असांखे ख़बर न आहे त इहा ग़ैबत कुबरा केसि ताईं रहंदी। लेकिन हिकु अंदाज़े जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि उन मां अंदाज़ो जेको लॻायो वञे थो उहो तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो, तव्हां पाण उन मां अंदाज़ो लॻाइजो। इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो इरशाद पाण फ़रमाइनि था त हिन आदम खां अॻु में अल्लाह तबारक ताला हिन ज़मीन ते जिन रखिया हुया। जिन्ननि खे बि 10,000 साल ॾिना हुया त उन में पंहिंजो पाण खे नेक बणाइनि, सालेह बणाइनि। उन्हनि जे पूरी नस्ल खे 10,000 साल मिलिया ऐं पाण फ़रमायूं त हीउ जेको आदम आहे इन जे नस्ल खे बि 10,000 साल ॾिनल आहिनि। पंहिंजो पाण खे भलो बणाए जेतिरे क़दुरु थी सघे थो नेकीअ ते अचे, अल्लाह जी फर्मा बरदारी ते अचे। 10,000 साल मिलियल आहिनि ऐं मौला पंहिंजे उन दौर में जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन ज़िंदा हुया फ़रमाईंदा हिन वक़्त ताईं 7,400 साल गुज़री चुका आहे। 7,400 साल गुज़री चुका आहिनि ऐं इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलातु वस्सलाम खां अॼु ताईं अगरि ॿधो वञे त तक़रीबन 1,300 साल जेके आहिनि उहे ॿिया बि गुज़री चुका आहिनि। बाक़ी तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त केतिरा साल हिन आदम जे नस्ल जी ज़िंदगी आहे, उहो तव्हां पाण अंदाज़ो जेको आहे हिन मां लॻाए सघो था। सलवात पढ़ो मुहम्मद वाले हिजरे अस्वद जी अहमियत छा आहे? हिजरे अस्वद बुनियादी तौर ते जेको अल्लाह तबारक ताला इंसाननि जे रूहनि खां अहद वरितो हुयो, तव्हांखे मालूम हुजणु घुरिजे त हज़रत आदम अलैहिस्सलाम जेको ठहियो आहे ज़मीन ते, उहा ज़मीन नजफ़ जी सरज़मीन आहे। नजफ़ जे सरज़मीन ते ठहियो आहे। इते ई नजफ़ जे कोई हेठां या मथां जे कुझु इलाइक़े में हिन जी जन्नत हुई, जेको बाग़ हुयो, जेको आरामदायक सुकून हुयो। इहा हज़रत आदम जी जन्नत बि इहा नजफ़ जी सरज़मीन आहे। इन खां पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं हितां कढियो वियो त पोइ हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम मके जे पासे आया आहिनि ऐं मक्का मुकरमा में जिते हिन वक़्तु इहो खाना काबा ठहियलु आहे, इते हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पहुता त इते उहो अहद अलस्तु थियो आहे, जंहिंजो तज़किरो क़ुरान मजीद में आहे त अलस्तु बिरब्बिकुम। हज़रत आदम अलैहिस्सलाम जे पुश्त मां अल्लाह तबारक ताला क़यामत ताईं दरसनस औलाद नस्ल ज़रे जी शक्ल सूरत में कढिया ऐं इहे ज़रा एतिरा हुया जो इन सॼो ज़मीन आसमान भरे छॾियो। पोइ अल्लाह तबारक ताला इन्हनि सभिनी खां अहद वरितो, अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? सभिनी चयो त हा। कालू भला, सभिनी चयो हा। इहो अहद अल्लाह तबारक ताला जेको सभिनी इंसाननि जे रूह खां वरितो, इहो अहद लिखत में हवाले कयो इन पत्थर जे। इहो पत्थर उन वक़्तु मलाइक जे सूरत में हो, फ़रिश्ते जे सूरत में हो। इहो अहद उन जे हवाले कयो, पोइ इनखे जेको आहे पत्थर बणायो वियो। हाणे जेको बि इंसानु इन पत्थर जे क़रीब वञे थो, सलाम करे थो, या मिसाल तौरु अगरि मौक़ो मिली वियो आहे त चुमी ॾिए थो, बोसो ॾिए थो, इन जो मतिलबु आहे त उहो पंहिंजो अहद जेको कयो अथई उहो दोहराए थो वञे। तंहिंजे करे इन पत्थर जी हैसियत इहा आहे त इन वटि असां सभिनी जो उहो अलस्त वारो अहद मौजूदु आहे। अगरि इजाज़त ॾियो त हिकिड़ी सीरत जो नमूनो हिन में तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद वाले मुहम्मद ते। ॿी ख़िलाफ़त जे दौर में इमाम अली अलैहिस्सलाम ऐं वक़्त जो ख़लीफ़ो बि हिन तवाफ़ पे कयो। तवाफ़ कंदे कंदे ऐं
इन पत्थर जे वेझो अचे थो, चुमी ॾिए थो हिनखे, लेकिन चवे थो त मूंखे ख़बर आहे त तूं पत्थर आहे, न को नुक़सानु ॾींदे न को फ़ाइदो, पर जीअं त रसूल करम जन तोखे चुमी ॾिनी आहे, तंहिंजे करे मां बि चुमी ॾियां थो। अली अलैहिस्सलाम पोयां ॿुधो, पाण फरमायो इहो पत्थर नुक़सानु बि ॾींदो, फ़ाइदो बि ॾींदो। इहो पत्थर नुक़सानु बि ॾींदो, फ़ाइदो बि ॾींदो। इन जे हवाले अलाह तबारक व ताला उहो अहद कयो आहे, अगरि तूं अची उन अहद खे निभायो आहे त क़यामत जे ॾींहुं इहो गवाही ॾींदो त हिन अहद पंहिंजो पूरो कयो, तंहिंजे करे फ़ाइदो ॾींदो। अगरि तूं इहो अहद नाहे निभायो त इहो पत्थर तुंहिंजे ख़िलाफ़ु गवाही ॾींदो क़यामत में, तंहिंजे करे इहो पत्थर फ़ाइदो बि ॾिए थो, नुक़सानु बि ॾिए थो। ईअं न आहे त न फ़ाइदो आहे न नुक़सानु आहे। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। ॿियो कंहिं वटि सुवाल हुजे त भले कयो। जी जी फरमायो। जी मोहम्मद बिन कासिम इहो मशहूर शख्सियत जेका हज्जाज बिन यूसुफ जी आहे, उनजो भाइटियो आहे। ऐं हज्जाज बिन यूसुफ पूरी तारीख़ अरब ऐं तारीख़ इस्लाम में ज़ालिम तरीन इंसान, इन खां वॾो ज़ालिम इन इस्लामी तारीख़ में को गुज़रियो ई कोन्हे। ऐं इन ई हिन खे सभ खां पहिरियां ईरान जो गवर्नर मुक़ररु कयो। हिते अचण खां अॻु में ईरान जो गवर्नर हुयो। कूफ़े में हिकु शख़्सियत हुई जंहिंजो नालो आहे अतिया औफ़ी। इहो अतिया हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी जो शागिर्दु आहे। ऐं जॾहिं हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी मदीने खां करबला इमाम हुसैन जी ज़ियारत लाइ अचे थो ऐं चहलम ते पहुतो आहे। इहो चहलम जेका तारीख़ी हैसियत रखे थो इमाम हुसैन जो, इहो इन हवाले सां आहे छो त हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी पहिरियों ज़वार आयो आहे मदीने खां पंधु। इन दौर में जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी नाबीना थी चुको, हीउ उनजो शागिर्दु हुयो, तंहिंजे करे इन खे वठी निकितो आहे। इन मां अंदाज़ो लॻायो त जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी जो इन ते एतमाद केतिरो आहे। अतिया औफ़ी, इहो अतिया औफ़ी ऐं जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी ॿई गॾिजी आया आहिनि। ऐं इहा चहलम जी रिवायत बि अतिया औफ़ीअ खां आहे। असां वटि जेका मौजूदु आहे उहो रिवायत थो करे त हीअं असां निकितासीं, जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी हीअं पहुतासीं, हीअं करबला पहुतासीं, ॾींहं जो जेको आहे लिकी वेंदा हुआसीं, राति जो सफ़रु कंदा हुआसीं। ऐं जॾहिं करबला पहुतासीं त अहिड़े नमूने सां जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी नहर फ़ुरात मां गुस्ल कयो, अहिड़े नमूने सां क़बर जे तरफ़ आयो, अहिड़े नमूने सां सलाम पढ़ियो। सभु रिवायत जेका आहे इहा अतिया औफ़ी खां। इहो अतिया औफ़ी कूफ़े में हिन ज़ाहिरात मौला जो मुहिबा, तंहिंजे करे हिन जो अमन ख़राबु थियो। हीउ भॼी वियो ईरान जे पासे, फ़रार करे वियो ईरान जे पासे। हज्जाज इन मोहम्मद इब्न यूसुफ खे लिखियो त इन पासे अतिया औफ़ी जेको आहे उहो फ़रार करे आयो आहे, इनखे पकड़ खां पोइ चयईंसि या त अलीअ खां बरात करे या 200 कोड़ा हणेसि, ॿिन्ही मां जेको मुंतख़ब करे उहो करेसि। इन मोहम्मद इब्न कासिम हिनखे पकड़ियो। पकड़ण खां पोइ हिन जे साम्हूं ॿई रस्ता रखिया, या बरात या 200 कोड़ा। त अतिया चयो त मां मौला खां बरात नथो करे सघां। इनखे 200 कोड़ा हयां ऐं काफ़ी अरसे ताईं बीमार रहियो ऐं बाद में जेको आहे मोटी आयो। तंहिंजे करे मोहम्मद इब्न कासिम जो पहिरियों कारनामो इहो आहे। मोहम्मद बिन कासिम जो पहिरियों कारनामो तारीख़ में उहो इहो आहे। हाणे अहिड़ी शख़्सियत खे जेकॾहिं हेॾे मोकिलियो थो वञे त यकीन आहे कोई दीन जो मक़सदु न हूंदो। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अरबन
वटि फ़तह हासिल करणु ऐं माल मेड़णु ऐं गनीमत हासिल करणु, ॿियनि क़ौमुनि खे फुरणु ऐं लुटणु। इन खां अलावा इन्हनि अरबनि ऐं इन्हनि बनी उमैया ऐं इन्हनि जे गवर्नरनि खे ॿियो कोई कमु कोन हूंदो। त जेके बनी उमैया जो गवर्नर आहे, बनी उमैया पाण अहल बैत जा दुश्मन हुया, दीन जा दुश्मन हुया, त उन्हनि जा गवर्नर वरी दीनदार किथां थी सघंदा। तंहिंजे करे हीउ अहिड़े नमूने सां जेको आहे मामिलो आहे। हीउ सुवालु आहे त ॿारु केतिरा साल माउ सां गॾु सुम्ही सघे थो। ॿार जे हवाले सां सुम्हण जो मसइलो जेको आहे उहो कोई मुंहिंजे नज़र मां त न गुज़रियो आहे। अलबत् जॾहिं ॿारु सोच सम्झ लाइक़ थिए, जंहिंखे चइबो आहे आम ॿोलीअ में त चङे बुरे जी तमीज़ हुन में अची वई आहे, त इन खां पोइ ॿार जो बिस्तर जुदा करणु घुरिजे। जॾहिं बि उन में नेक बुरे जी तमीज़ अचे थी, अञा बालिग़ भले न थियो आहे, लेकिन एतिरी सम्झ अची वई अथसि, हाणे जेको आहे इन जो बिस्तर जेको आहे उहो जुदा करण जी ज़रूरत आहे। ऐं इन दौर खां वठी जेकॾहिं छोकिरी आहे त उनखे हिजाब जी आदत विझण जी ज़रूरत आहे। हिजाब जी आदत पवंदी त जॾहिं बालिग़ थींदी त उनखे आदत इहा जेका आहे उहा हूंदी। इन खां अॻु में छोकिरी ॿारड़ीअ खे जेको आहे उहो हिजाब लाज़मी कोन्हे। जॾहिं सोच सम्झ थिए त पोइ इनखे हिजाब जी आदत विझण जी ज़रूरत आहे। अॻु में विझो था भले ॻाल्हि आहे, कोई हर्ज कोन्हे को, लेकिन मुंहिंजे ख़्याल में हिनजो थोरो मुंहुं फेराईंदो न त जेको आहे ठीकु थी वेंदो। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। वरी हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले। ॿिए कंहिं वटि कोई सुवाल हुजे त जी। मां ॻाल्हि न सम्झी थोरो आवाज़। असांखे चंड नज़र आयो आहे, तॾहिं खां वठी मुख़्तलिफ़ मक़सद फिक्रनि मैसेज हलाया आहिनि त न वई त मोहरम हराम ते तव्हां रोज़ो रखो, रोज़े जी हेतिरी अहमियत आहे, हेतिरी अहमियत आहे, इन लाइ तव्हांखे छा लॻंदो आहे? जी, इन जो अॻु में बि मां शायदि पहिरीं या ॿी मजलिस में सुवालु थियो हो, जवाबु ॾिनो, वरी तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। सही आहिनि अहले सुन्नत जा, सही बुख़ारी हुजे या मुस्लिम हुजे, इन्हनि ॿिन्ही में इहा रिवायत मौजूदु आहे त रसूल अकरम जन रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु थियण खां अॻु में आशूर जो रोज़ो रखंदा हुया, लेकिन जॾहिं खां रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु थिया त पोइ रसूल अकरम जन आशूर जो रोज़ो रखणु छॾे ॾिनो, तर्क करे छॾियो। तंहिंजे करे इहा रसूल अकरम जी तर्क थियल सुन्नत आहे, सुन्नत न रही जेका पोइ। हीअ बाद में जॾहिं करबला थी त पोइ हीअ बनी उमैया वरी हिन रोज़े खे जेको आहे उहो दोबारा ज़िंदा कयो आहे पंहिंजे ख़ुशीअ जे उन शक्ल सूरत में। तंहिंजे करे जेके मुहक़िक़ आहिनि अहले सुन्नत जा, उहे बि वज़ाहत सां लिखनि था त इहो रोज़ो सुन्नत कोन्हे, इहो रोज़ो रसूल करम जो तर्क थियल हुयो, बाद में बनी उमैया हिनखे ज़िंदा कयो आहे। तंहिंजे करे इहो आशूर जो रोज़ो जेको आहे उहो सुन्नत न आहे, 10 मुहर्रम जो रोज़ो सुन्नत न आहे, इहो तर्क कयल आहे रसूल करम जी। बाक़ी इहो आहे त सुबुह खां वठी असर ताईं माण्हू फ़ाक़ो करे, न खाए न पीए, बग़ैर रोज़े जे नियत जे, ऐं असर जे टाइम जेको आहे उहो खोले छॾे, इन फ़ाक़े जो सवाबु आहे, इन फ़ाक़े जो सवाबु आहे। बाक़ी रोज़ो जेको आहे उहो शिया सुन्नी ॿिन्ही वटि जेको आहे इहे रिवायतूं वज़ाहत सां मौजूदु आहिनि। बाक़ी इहो आहे त जॾहिं दुश्मनी पैदा थी थिए कंहिं ख़ासि जेको आहे उहो फ़िरक़े सां, त पोइ भले शइ ग़लति बि हुजे, तॾहिं बि रुॻो फ़िरक़े जे मुखालिफ़त में उहा जारी जेको आहे उहो कई थी वञे। इन खां अलाह तबारक व तआला बचाएसि। जी कल दोस्त के मुझे जिम्मे सवाल लगायो तो सैदा फातिमा ज़हरा सलाम अलैहा जो फरमान आहे त जेसी ताईं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो अज़ादार
जन्नत में दाख़िल नथो थिए त मां दाख़िल न थींदुमि। जी ॿिए पासे इहा आहे त जेके नमाज़ी आहिनि, रोज़ेदार आहिनि, इबादत गुज़ार आहिनि, उन्हनि जो स्टेटस छा आहे, आम अदादार जो स्टेटस छा आहे? मतिलबु जी असां वटि सम्झो इहो थो वञे त हिकिड़ा थींदा आहिनि नमाज़ी रोज़ेदार, ॿिया थींदा आहिनि अज़ादार। इहो ग़लति तस्वुर आहे बापा। त अज़ादार नमाज़ी न आहे थींदो ऐं नमाज़ी अज़ादार न आहे थींदो। इहो असांजे मुआशिरे जो मसइलो आहे, इहो को दीन जो मसइलो थोरी आहे। असांजे मुआशिरे जो मसइलो आहे। त असां मां हर कंहिं दीन मां कुझु पंहिंजे पसंदि जो हिसो खणी वरितो आहे, बाक़ी छॾे ॾिनो आहे। किन नमाज़ खणी वरिती, बाक़ी छॾे ॾिनो, किन अज़ादारी खणी वठी, बाक़ी छॾे ॾिनो। इहो यादि रखो, दीन समूरो वठंदो त इन दीन खां अलाह राज़ी आहे, पर जेकॾहिं पंहिंजे पसंदि जूं शयूं खणंदव त इन दीन खां अलाह राज़ी कोन्हे। न इनखे अज़ादार चयो वेंदो, न इनखे नमाज़ी चयो वेंदो, भले नमाज़ पढ़ंदो छो न हुजे। अगरि नमाज़ वरिती अथई बाक़ी छॾे ॾिनो अथई दीन, त इहो बेदीन आहे नमाज़ी। बेदीन नमाज़ी जी काई हैसियत कोन्हे का। साॻे नमूने सां अगरि बाक़ी सॼो दीन छॾे ॾिनो अथई, सिर्फ़ु अज़ादारी वरिती अथई, त इहो बेदीन अज़ादार आहे। बेदीन अज़ादार जी काई हैसियत कोन्हे का। तंहिंजे करे इहो असांजो मसइलो आहे जो असां हिते मुंतख़ब कया आहिनि हिसा हिसा, हीउ मुंहिंजो आहे, हीउ तुंहिंजो आहे, हीउ मुंहिंजो आहे, हीउ तुंहिंजो आहे। न बाबा, समूरो दीन दीनदार इंसान ऐं मोमिन जो आहे। तंहिंजे करे हक़ीक़त में जेको नमाज़ी हूंदो उहो अज़ादार बि हूंदो, ऐं जेको अज़ादार हक़ीक़ी हूंदो उहो नमाज़ी बि हूंदो। तंहिंजे करे इहो सुवाल ई असां वटि जेको आहे उहो अजायो आहे त नमाज़ी जो स्टेटस छा थींदो, अज़ादार जो स्टेटस छा थींदो। इहे ॿई जेके आहिनि उहे दीन जा हिकु हुकुम आहिनि, ऐं ॿिन्ही ते जेको आहे हलण जी ज़रूरत आहे। इनखे जुदा जुदा न कयो वञे। जी क़ौम परस्तीअ जे नज़रिए बाबति इस्लाम छा थो चवे? जी क़ौम परस्ती बुनियादी तौर ते आहे छा, इनखे अगरि सम्झो त शायदि ॻाल्हि जेको आहे आसान थी वञे हली। अगरि मसइलो इहो आहे त पंहिंजे क़ौम जी ख़िदमत करणी आहे, त दीन चवे थो सभिनी जी ख़िदमत कयो, पंहिंजे क़ौम जी बि कयो, इन में कोई हर्ज कोन्हे को। पंहिंजे क़ौम जी मदद कयो, पंहिंजे क़ौम जी तरक़ीअ जे लाइ कमु कयो, उनजे तालीम जे लाइ कमु कयो, इन में त कोई हर्ज कोन्हे। हाता के ज़कात जे लाइ चयो थो वञे त ज़कात जॾहिं तव्हां कढो था, फ़ितरो जॾहिं तव्हां कढो था, त पंहिंजे वेझनि रिश्तेदारनि खां इब्तिदा कयो, पहिरियां उनखे ॾियो। वेझो न आहे त पोइ जेको थोरो परे खां आहे, अगरि न त जेको तव्हांजे ॻोठ में आहे। अगरि ॻोठ में कोई न आहे मुस्तहिक त पोइ ॿिए ॻोठ में ॾेई सघो था, वरना ॻोठ वारनि जो। तंहिंजे करे इहो अगरि ख़िदमत आहे त पोइ दीन इनखे क़बूल करे थो। लेकिन पंहिंजे क़ौम जे मुहबत में वरी ॿियनि क़ौमनि सां हरू भरू दुश्मनी करणु, इनखे दीन क़बूल नथो करे। पंहिंजी क़ौम सां मुहबत जे करे ॿियनि क़ौमुनि सां दुश्मनी करणु, इनखे दीन क़बूल नथो करे। दीन चए थो बाबा हर क़ौम में भला बि थींदा आहिनि, बुरा बि थींदा आहिनि। हर ॿोलीअ में, हर जेको आहे उहो तहज़ीब में चङा बि थींदा आहिनि, बुरा बि थींदा आहिनि। हर कंहिं सां पंहिंजो पंहिंजो रवैयो अख़्तियार करे। भले ॿी क़ौम जो आहे भलो आहे त उन सां भलो रवैयो रख, बुरो आहे त पोइ उन सां बुरो रवैयो रख। लेकिन क़ौम जो क़ौम खे ग़लति करार ॾियणु ऐं क़ौम जो क़ौम खे सही करार ॾियणु, इहो दुरुस्त कोन्हे को। असां सिंध में सिंधी सभु सही आहियूं, इहो ग़लति आहे। ऐं असांजो जेको मुखालिफ़ आहिनि उहे सभु ग़लति आहिनि, इहो बि ग़लति आहे। सिंधनि में घणा केतिरा जेके आहिनि ज़ालिम आहिनि। तव्हां ॾिसो त सिंध ते जेको सभिनी खां वॾो जेके चइजे त अज़ाब आहे, उहो ख़ुदि सिंध जा वॾेरा आहिनि, ॿाहिरियां थोरी आहिनि। उहे ज़ालिम इहे ई आहिनि जेके सभिनी जा जेके आहिनि ग़रीबनि जा हक़ लुटियो था वठनि। तंहिंजे करे इहो चवणु त असां सिंध वारनि ते ज़ुल्म थो थिए, पहिरियों जो त इहो ॾिसो त इहो ज़ुल्म करे केरु थो थिए। पहिरियों त तव्हां वारो थो करे। अगरि इहो तव्हां वारो ज़ुल्म न करे त ॿाहिरियों वारो बि कोन करे सघंदो। तंहिंजे करे क़ौम परस्तीअ मां मुराद अगरि इहा आहे त क़ौम जी ख़िदमत करणी आहे त दीन इन जी ताईद करे थो। पर जेकॾहिं क़ौम परस्तीअ मां मुराद इहा आहे त पंहिंजी क़ौम जे करे ॿियनि सां दुश्मनी करे त दीन इनखे क़बूल नथो करे। इहे
अगरि ॿई शयूं ज़हन में हुजनि त वाज़े थी वेंदो। हुज़ूर पाक जन कलमे में अलियुन वलियुल्लाह पढ़ियो आहे त उनजी कंहिं किताब में ज़िक्र थियल आहे। असां वटि ग़लतफ़हमी इहा आहे त हीउ जेको कलमो असां वटि राइज हिन वक़्तु आहे अहले सुन्नत में शीअनि में जंहिंखे कलमे तैयबा चयो थो वञे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अहले सुन्नत वटि, ऐं अॻिते वरी जुमिलो अलियुन वलियुल्लाह व ख़लीफ़तुहु बिला फ़स्ल ताईं जेको आहे उहो शीअनि वटि। असां सम्झूं था त इहो कलमो दीनी कलमो आहे, दीन ठाहे ॾिनो आहे, रसूल अकरम जन असांखे ठाहे ॾिनो आहे त इहो पढ़ो। न, इहो कलमो दीनी शरई कलमो आहे ई कोन। इनखे कलमे तैयबा नबीअ या कंहिं हदीस या क़ुरान कोन चयो आहे, इहो नालो बि असां रखियो आहे, उम्मत रखियो आहे। कलमो असुल दीन में कहिड़ो आहे जंहिंसां ग़ैर मुस्लमान थींदो, उहो कलमे तैयबा आहे ई कोन, उहो कलमे शहादत आहे। कलमे शहादत आहे जंहिंखे दीनी शरई हैसियत हासिल आहे। जेकॾहिं ग़ैर मुस्लमान थींदो त छा पढ़ंदो? अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इहो कलमो पढ़ण सां इंसान मुस्लमान थींदो आहे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ण सां मुस्लमान कोन थींदो। सबबु छा आहे? सबबु इहो आहे त तव्हां पाण हिन जा तर्जुमो ॾिसो त छा आहे। तर्जुमो इहो आहे त ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ कोई माबूद नाहे। ठीकु आहे, हक़ीक़त इहा आहे, पर मां नथो मञा। घणा कोन्हनि जेके जिन खे ख़बर आहे त हक़ीक़त हीअ आहे, पर हुनखे मञींदा कोन्हनि। त इन कलमे पढ़ण सां हिन जो ईमान त साबित ई कोन थींदो त हिन जो ईमान बि आहे या न आहे। इहो त ॿाहिरि हिकिड़ो हक़ीक़त थो ॿुधाए त हक़ीक़त इहा ई आहे त अल्लाह खां सवाइ कोई माबूद कोन्हे, लेकिन मां नथो मञा। तव्हां क़ुरान मजीद पढ़ो, इहे जेके यहूदी रहंदा हुआ मदीने में, इहे सभु रसूल अकरम खे सुञाणंदा हुआ त हीअ अल्लाह जो रसूल आहे, अल्लाह जो नबी आहे, जंहिंजे इंतज़ार में असां हुयासीं। ऐं क़ुरान मजीद चए थो एतिरो सुञाणंदा हुया जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था त असांजो पुटु आहे, ईअं सुञाणंदा अल्लाह जो नबी आहे। ख़बर आहे उन्हनि खे त हीअ अल्लाह जो नबी आहे, पर मञनि कोन था, मञनि कोन था। हाणे जेको ला इलाहा इल्लल्लाह चवे थो, इहो बि पंहिंजे ईमान जो इज़हार कोन थो करे। इहो बि ॿुधाए थो त हा असुल अल्लाह खां सवाइ केरु माबूद कोन्हे, पर मां बुतनि जी पूॼा कंदो आहियां। इन सां हुनजो ईमान साबित ई कोन थींदो। मुहम्मद रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे त सही, पर मां नथो मञांसि। हाणे हिन जो ईमान कीअं साबित थींदो? हिन कलमे मां हिन जो ईमान हिन कलमे मां साबित ई कोन थींदो। जॾहिं चए थो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, मां गवाही थो ॾियां त अल्लाह खां सवाइ कोई माबूद कोन्हे, हाणे हिन जो ईमान साबित थींदो। मां गवाही थो ॾियां त मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे, हाणे हिन जो ईमान साबित थींदो। तंहिंजे करे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह को कलमे तौरु रसूल अकरम जी ज़िंदगीअ में राइज हुयो ई कोन, जो असां चऊं त नंढो हो अलाए वॾो हो, जो ॿियो जेको आहे पुछ गॾाए जेको आहे शीअनि ड्रिघो करे छॾियो आहे। इहो कलमो रसूल अकरम जी ज़िंदगीअ में इहो बहैसियत कलमे जे राइज ई कोन हुयो। बल्कि तव्हां ॾिसंदो त किथे त रसूल अकरम सिर्फ़ु ला इलाहा चयो आहे, इल्लल्लाह चयो आहे, मुहम्मद रसूलुल्लाह चयो ई कोन्हे को। सभ खां पहिरियों ख़िताब रसूल अकरम जो कहिड़ो आहे? कोई सफ़ा ते क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू, ला इलाहा इल्लल्लाह चओ तव्हांखे फलाह मिली वेंदी। बसि मुहम्मद रसूलुल्लाह आहे ई कोन। त इहो कलमो असल में कलमो आहे ई कोन। इहो बाद में असां उम्मत में जेको आहे उहो कुझु उलमा बुज़ुर्गाननि इहे गॾिजी जेको आहे पंहिंजे ईमान जे इज़हार तौरु जेको आहे हिकिड़ो अरबी लफ़्ज़ ठाहे छॾिया। हाणे अरबी लफ़्ज़ जो ठही विया आहिनि त आम माण्हू सम्झे थो इहो दीन जो आहे, छो त अरबीअ में गारियूं ॾियो तॾहिं बि चवंदो त क़ुर थो पढ़े, तॾहिं बि चवंदो आहे क़ुर थो पढ़े। हुनखे कहिड़ी ख़बर त गारियूं थो ॾिए त छा थो पढ़े। तंहिंजे करे अरबीअ में जो ठही वियो त हाणे जेको आहे माण्हू सम्झनि था त इहो शायदि दीन ठाहे ॾिनो आहे। बाबा दीन कोन ठाहे ॾिनो आहे, रसूल अकरम कोन ठाहे ॾिनो आहे। रसूल अकरम एतिरो बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल कंहिं बि अहले सुन्नत जी रिवायत में कोन्हे, कंहिं बि सही रिवायत में इहो ॿई हिसा गॾु
रसूल अकरम जन किथे गॾु कोन पढ़िया आहिनि, हिकिड़ी बि रिवायत कोन्हे का सही रिवायत। इहो अहले सुन्नत वारनि में हिकिड़ो जुमिलो हितां वरितो, ॿियो जुमिलो हितां वरितो, मिलाए पंहिंजो हिकिड़ो जेको आहे उहो कलमो ठाहे छॾियो, पोइ नालो रखनि कलमे तैयबा। मौलाइनि ॾिठो त बाबा जेको आहे 2 जुमिला आहिनि, वरी टियों पंहिंजे तरफ़ां ईमान जो इज़हार अलियुनि वलीला, भले पढ़ो भले, कोई मसइलो कोन्हे को। चौथों जुमिलो मिलायोसि था तॾहिं बि कोई मसइलो कोन्हे, 5हों जुमिलो मिलायोसि था तॾहिं बि तव्हांजो ई त ठहियलु आहे न, कोई अलाह जो त ठहियलु आहे ई कोन जो असां चऊं घटि आहे या वध, जो हीउ हिसो कढंदोसि त अधूरो थी वेंदो, हीउ हिसो विधाईंदोसि त जेको आहे उहो वॾो थी वेंदो, न वॾो आहे न नंढो आहे। इहो कलमो तव्हांजो पंहिंजो ठहियलु आहे, जेतिरो वणेव आहे ओतिरो ड्रिघो कयोसि, जेतिरो वणेव आहे ओतिरो छोटो कयोसि, तव्हांजे वस में आहे। इन जी दीनी हैसियत का आहे ई कोन, दीनी हैसियत असल में कलमे शहादत जी आहे। जी जन्नत जे दरवाज़े ते भले लिखियलु हुजे, पर नबी अकरम कोन चयो आहे त इहो कलमो आहे पढ़ो तव्हां, भले लिखियलु हुजे, लिखियो पियो आहे, ठीकु आहे, कोई अर्ज़ु कोन्हे, पर छा नबी अकरम चयो त मां ॾिठो हुयो तंहिंजे करे तव्हां इहो पढ़िजो, न पढ़ण जे तौरु आहे ई कोन्हे। बाक़ी ईअं भले पढ़ो, अलियुन वलीउल्लाह पढ़ो, इमाम हसन वलीउल्लाह पढ़ो, इमाम हुसैन वलीउल्लाह पढ़ो, भले पढ़ो, कोई अर्ज़ु कोन्हे को। तंहिंजे करे इहो बहैसियत कलमे जो कोन्हे को, कलमे शहादत आहे बसि, इन खां सवाइ ॿियो को कलमो कोन्हे को। कुरैश रसूल अकरम जो छो बाइकाट कयो, बीबी ज़ैनब मासूमनि में शामिल न आहे, वज़ाहत फरमायो। जी कुरैश जो बाइकाट इन करे हुयो छो त कुरैश उन वक़्तु सरदार हुया मके जा, ऐं सरदार हूंदे हुननि पंहिंजे मफ़ादात जे ख़ातिर दीन में तब्दीलियूं करे छॾियूं हुयूं। जेको दीन इब्राहिमी हुयो उन में हिननि तब्दीली करे छॾियूं, छो त कुरैश हज़रत इब्राहिम जी औलाद आहे, कुरैश हज़रत इब्राहिम जी औलाद आहे, ॾाॾो इब्राहिम ॾाॾो इस्माइल, लेकिन उनजे दीन में मफ़ादात जे ख़ातिर तब्दीलियूं करे छॾियूं। हाणे रसूल अकरम जॾहिं अचनि था ऐं फरमाइनि था बाबा इहे तब्दीलियूं आहिनि, इन्हनि खे ख़तमु कयो, असुल दीन हीअ आहे, ये जेको बुत तव्हां ठाहियूं वेठा हो इहे हज़रत इब्राहिम जे दीन में कोन्हनि। हज़रत इब्राहिम तौहीद पसंदि हुयो, इहे छॾियो, हजमो हीअ शयूं जेके आहिनि उहे कढो, इहे तव्हां पंहिंजूं आंदियूं आहिनि। ॿियनि मसाइल में हीअ आहे इज़ाफ़ी वरी मां ख़ुदा जे तरफ़ां दीन ॿियो जेको आहे शरीयत आंदी आहे, त ज़ाहिर हाणे कुरैश जॾहिं ॾिसनि था त असांजी सरदारी क़ाइमु जंहिं दीन जे बुनियाद ते आहे उनजो ई इनकार थो करे। हाणे जॾहिं हीउ पंहिंजो दीन थो ॾिए त पोइ असांजी सरदारी त वेंदी हली। इहो सरदारी बचाइण जे लाइ नबी अकरम जा मुखालिफ़ बणिया ऐं बाइकाट कयो आहे, पंहिंजी सरदारी बचाइण जे लाइ, पंहिंजी वॾेराइप बचाइण जे लाइ, पंहिंजी चौधराहप बचाइण जे लाइ रसूल अकरम जे दीन जो इनकार बि कयो ऐं बाइकाट बि कयो आहे। तंहिंजे करे इहो बुनियादी सबबु जेको आहे इहो आहे। ॿियो कहिड़ो सुवालु आहे? जी हज़रत ज़ैनब सलामुल्लाह अलैहा जे हवाले सां सुवालु आहे त मासूमीन में कोन्हनि, मासूम महदूद आहिनि, उहे सभु जेके आहिनि उहो औलाद इमाम मासूम न आहे थींदो, इमाम जो सभु औलाद मासूम न आहे थींदो। रसूल अकरम जा पुट आहिनि कुझु, ऐं रिवायत जे मुताबिक़ अगरि हिक खां वधीक बि धियूं मञूं त मासूम हिकु आहे, ॿिया कोन्हनि। अली अलैहिस्सलातु वस्सलाम जा 18 पुट आहिनि, काफ़ी धियूं आहिनि, लेकिन मासूम सिर्फ़ु 2 आहिनि, हसन ऐं हुसैन, इन खां अलावा कोई मासूम कोन्हे। अहिड़े नमूने सां इमाम हसन अलैहिस्सलाम जा घणा पुट आहिनि, लेकिन उन्हनि मां कोई बि मासूम कोन्हे। इमाम हुसैन जा बि काफ़ी पुट आहिनि, उन मासूम हिकिड़ो आहे। तंहिंजे करे इहो कोई हू फार्मूलो न आहे त इमाम जी समूरी औलाद को मासूम थींदी आहे, न, समूरी औलाद जेका आहे उहा मासूम न थींदी आहे। मासूम उहो थींदो आहे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला उहा ज़िमेदारी ॾिनी हुजे। लेकिन हिकिड़ो सिलसिलो तव्हां सम्झो, उहो इहो आहे त इस्मत इहा छा आहे, इस्मत मासूम हुजणु छा आहे। 4 मरहला आहिनि इस्मत जा, 4। पहिरियों इहो आहे त जेको दीन हिनखे मिले उहो सही सम्झे, जेको सम्झायो थो वञे हुनजी सम्झ में कोताही न हुजे। अगरि सम्झायो हिकिड़ो वञे ही ॿियो सम्झी वेही रहे त पोइ अॻिते बि इहो दीन कोन पुॼाए सघंदो।
तंहिंजे करे सम्झ में कोताही न हुजे, सम्झ में इस्मत। नंबर 2, जेतिरो दीन ॿुधायो थो वञे समूरो यादि रखे, विसर न हुजेसि, याददाश्त में इस्मत। नंबर 3, जॾहिं बयानु करे थो त सही बयानु करे, ईअं न त ज़हन में मफ़हूम हिकिड़ो अथसि ऐं लफ़्ज़ ॿिया बयानु करे वियो, अॻियो जेका ॻाल्हि हुई टी सम्झी, तंहिंजे करे बयान में इस्मत। नंबर 3। नंबर 4, हिन जे किरदार में इस्मत, यानी हिन जो किरदार अमल जेको आहे उहो हुन जे पैगाम जे ख़िलाफ़ु न हुजे। इहे 4 मरहला गॾिजनि त इस्मत कुबरा ठहे थी। 4 मरहला गॾिजनि त इस्मत कुबरा ठहे थी। रसूल अकरम जन इस्मत कुबरा है, अली अलैहिस्सलाम इस्मत कुबरा है, इमाम हसन इमाम हुसैन इस्मत कुबरा है, इमाम ज़ैनुल आबिदीन का आख़िरी इमाम ताईं इस्मत कुबरा है। लेकिन थी सके थो कि इस्मत सुगरा जे मक़ाम ते हुजनि। इस्मत सुगरा इहा आहे, ही 3 आहिनि ई कोन, छो त हिन जो इहो ज़िमेदारी आहे ई कोन जो दीन वठे ऐं हिफ़ाज़त करे पहुचाए। चौथों जेको आहे मरहलो, यानी हिन जो किरदार दीन जे ख़िलाफ़ु न हुजे, जेको इन दर्जे ते आहे उहो इस्मत सुगरा जे दर्जे ते आहे। चौथे में हज़रत अली अकबर इस्मत सुगरा ते आहिनि, हज़रत ज़ैनब इस्मत सुगरा आहे, इहे शख़्सियतूं हज़रत अब्बास इस्मत सुगरा आहे। इन्हनि वटि इस्मत सुगरा जो दर्जो आहे, लेकिन इस्मत कुबरा इन्हनि जे लाइ न आहे। इस्मत कुबरा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहे 14 मासूमनि जे लाइ आहे, या इन खां अॻु में अंबिया जे लाइ आहे। ऐं इहो बि तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां त इहो जेको इस्मत कुबरा आहे, इन जा बि वरी दर्जात आहिनि। आदम जी इस्मत ऐं रसूल अकरम जी इस्मत जो दर्जो बराबरि कोन्हे, ॿिन्ही जी इस्मत जे दर्जे में फ़र्क़ु आहे। हज़रत इब्राहीम जी इस्मत ऐं हज़रत रसूल अकरम जी इस्मत जो दर्जो बराबरि कोन्हे, हिन जी इस्मत जे दर्जे में फ़र्क़ु आहे। लेकिन बहरहाल इहे इस्मत कुबरा जे मक़ाम ते। छा जन्नत में सिर्फ़ु मुस्लमान वेंदा? इहो मुस्लमाननि जी शायदि तमन्ना त इहा हुजे त असां खां सवाइ ॿियो केरु न वञे, लेकिन जन्नत जेका आहे उहा अलाह जी आहे। ऐं अलाह जंहिंखे अहल सम्झंदो उनखे जन्नत में मोकिलींदो। मौज़ू आहे इंशाअल्लाह अॻिते वज़ाहत सां अव्हांजे ख़िदमत में हिनखे अर्ज़ु कंदासीं, तंहिंजे करे फ़िलहालु इंतज़ारु फरमायो त भलो आहे। अगर वो काफ़िर मुसलमान थे तो नमाज कड़े फ़र्क़ जी पढ़े, अहल सुन्नत जी, शिया जी या वहाबिया जी जॾहिं इहो मुसलमान थे थो त हाणे हुनखे इहो ॾिसणो पवंदो, बुनियादी तौर इहो फ़ैसिलो करिणो पवंदो, छो त बुनियादी तौर रस्ता 2 आहिनि इस्लाम में, घणा कोन्हनि के 10, 15, 20 कोन्हनि, बुनियादी तौर 2 आहिनि। उहो इहो आहे त दीन नाज़ुल थियो आहे नबीअ ते, दीन असुल नबीअ वटि आहे, रसूल अकरम वटि, उन वटि नाज़ुल थियो। हाणे इन नबीअ ताईं पहुचण जा 2 रस्ता आहिनि उम्मत वटि, 3 कोन्हे को, 2 रस्ता आहिनि, 3 न आहे जो चइजे 3 फ़िरक़ो 4थो फ़िरक़ो हरूभरू असां वधाए त छॾिया आहिनि। बुनियादी तौर 2 रस्ता आहिनि बसि। हिकिड़ो रस्तो अहल बैत जो रस्तो आहे त मां दीन वठंदुसि रसूल अकरम खां पोइ, रसूल अकरम जो दीन अली अलैहिस्सलाम खां, अली अलैहिस्सलाम न आहिनि त उनखां पोइ इमाम हसन खां, इमाम हसन न आहिनि त उन्हनि खां पोइ इमाम हुसैन खां, न आहिनि त इमाम ज़ैनुल आबिदीन खां, न आहिनि त इमाम ज़माना खां। इहो हिकिड़ो रस्तो आहे। ॿियो रस्तो बाक़ी सहाबा जो रस्तो आहे। मां दीन वठंदुसि रसूल अकरम खां, जेको बि सहाबी मिली वियो उन खां वठंदुसि। सहाबी न आहे त पोइ सहाबी जा जेके बि शागिर्द आहिनि उन खां वठंदुसि। वरी इहे शागिर्द बि ख़तमु थी विया त वरी इन जा जेके शागिर्द आहिनि तबा ताबाई उन खां वठंदुसि। तबा ताबाई हलिया विया त जेके मुहदिस आहिनि उन्हनि खां जेको आहे दीन वठंदुसि। मुहदिस हलिया विया त हाणे मुहदिस जा किताब आहिनि, दीन वठंदुसि। इहो ॿियो रस्तो इहो आहे। 2 रस्तनि खां सवाइ 3 आहे ई कोन, सिर्फ़ु 2 रस्ता आहिनि, या अहल बैत वारो या आम सहाबा वारो। हाणे इंसान खे सोचणु घुरिजे त एतमाद जे क़ाबिल ही वधीक है या ही वधीक है। जंहिं ते एतमाद वधीक अची वञेसि, मासूम हिन तरीक़े ते एतमाद अची वञेसि त इनखे क़बूल करे, नथो अचेसि त ॿियो क़बूल करे। इहो इंसान जे पंहिंजे एतमाद जो मसइलो। सलवात पढ़ो मुहम्मद वाले मुहम्मद। छा गैर मुस्लिम सां मानी खाई सघिजे थी? गैर मुस्लिम 2 क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा अहल किताब आहिनि, ॿिया जेके अहल किताब न आहिनि। अहल किताब में ईसाई आहिनि, यहूदी आहिनि, ऐं हीअ जेके साबई जिन खे अॼुकल्ह आतिश परस्त चयो थो वञे, इहे अहल किताब आहिनि।
अहले किताब पाक आहिनि, उन्हनि जो हथु अगरि कंहिं शइ खे लॻे जेका आली आहे त उहा नजिस कोन थींदी, इन जो हथु पाक आहे। बाक़ी जेके आहिनि ग़ैर अहले किताब जेके आहिनि उहे नजिस आहिनि, उन्हनि जो हथु जेको आहे नजिस आहे। तंहिंजे करे अगरि उनजो हथु कंहिं आली शइ खे लॻी वियो त उहो आली शइ बि पाक न रहंदी, तंहिंजे करे इन जो एहतियात ज़रूरी आहे। इहो बि यादि रखो त इहो एहतियात नफ़रत जे करे कोन्हे, इहो एहतियात नफ़रत जे करे कोन्हे। अगरि इन मिसाल तौरु हिंदू आहे, हिंदूअ खे ज़रूरत आहे खून जी, तव्हां ॾेई बि सघो था हुनखे, तव्हांखे ज़रूरत आहे इन खां वठी बि सघो था। इन जो मतिलबु आहे त नफ़रत न आहे। मसइलो छा आहे? मसइलो इहो आहे त कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जेके ट्रांसफर थींदियूं आहिनि, मुंतक़िल थींदियूं आहिनि। मिसाल तौरु जेके ही मेडिकल साइंस में बीमारियूं, मिसाल तौरु टीबी आहे। हाणे टीबी अगरि घर जे अम्मा खे थी वञे, बाबे खे थी वञे, डॉक्टर चए थो बाबा इन जो गिलास बि जुदा रख, इन जो थाली बि जुदा रख, इन जो चमचो बि जुदा रख, इन जा कपिड़ा बि जुदा रख। इहो नफ़रत न आहे, अम्मा खां नफ़रत कोन्हे, पर इहो बचाव आहे ताकी इहा बीमारी ॿियनि ताईं मुंतक़िल न थिए। जीअं ज़ाहिरी बीमारियूं मुंतक़िल थियनि थियूं, ईअं रूहानी बीमारियूं मुंतक़िल थियनि थियूं। ये शिरक रूहानी बीमारी आहे, शिरक रूहानी बीमारी आहे, इहा बि मुंतक़िल थिए थी। इन करे अल्लाह तबारक ताला मुस्लमान खे इहो चयो आहे त पंहिंजी हिफ़ाज़त कर ताकी इहा बीमारी तो ताईं मुंतक़िल न थिए। इहो बीमारी मुंतक़िल थियण जो मसइलो आहे, इहो नफ़रत जो मसइलो न आहे। जी सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। अगरि हिजर असवद में सिर्फ़ु मुस्लमाननि जे रूह गवाही ॾिनी त पोइ ॿियनि मज़हबनि जे माण्हुनि जा रूह किथे विया? जी बुनियादी तौर ते जेका मुस्लमान हिन दुनिया में ग़ैर मुस्लिमा, उन ज़बानी तौर उन वक़्तु सभिनी गवाही ॾिनी आहे। सभिनी चयो हा, अलस्तु बिरब्बिकुम कालू बला, सभिनी चयो हा, कंहिं बि न कोन चयो आहे, इनकार कंहिं बि न कयो आहे। जो चयो वञे त जिन इनकार कयो उन्हनि जी गवाही कंहिं वटि हूंदी? इनकार कंहिं ज़बान सां कयो ई कोन्हे, सभिनी इक़रार कयो आहे, चाहे दुनिया में मुस्लमान आहे चाहे दुनिया में ग़ैर मुस्लिम आहे, लेकिन उन वक़्तु सभिनी इक़रार कयो ऐं उन्हनि सभिनी जी गवाही इन हिजर असवद वटि मौजूदु आहे। अलबत् अल्लाह तबारक ताला सिर्फ़ु इहो ज़बानी इम्तिहान कोन वरितो, अमली इम्तिहान बि वरितो। उन में पोइ सभु कामयाबु कोन थिया, अमली इम्तिहान में सभु कामयाबु कोन थिया। इन ज़बानी इम्तिहान खां पोइ अल्लाह तबारक ताला पंहिंजे इल्म जे मुताबिक़ हिकिड़नि खे करार ॾिनो मुक़र्रबीन। मुक़र्रबीन उहे जिन सभिनी खां अॻु में चयो कालू बला। छो त जॾहिं घणा हुजनि, तव्हां ॾिठो हूंदो क्लास में जेको आहे उहो उस्ताद अगरि सवाल करे त कुझु तेज़ शागिर्द थींदा आहिनि जेके सभिनी खां अॻु में जवाबु ॾींदा। साॻे नमूने सां जॾहिं अल्लाह तबारक ताला चयो त अलस्तु बिरब्बिकुम, त कुझु रूहनि ॿियनि खां अव्वल जवाबु ॾिनो, उहे मुक़र्रबीन आहिनि ऐं इहे मुहम्मद वाले मुहम्मद ऐं अंबिया आहिनि, इहे मुक़र्रबीन आहिनि। अल्लाह तबारक ताला जिन जिन बाक़ी भला चयो हा, उन्हनि जे क़ल्ब खे ॾिठो, जिन दिलि सां चयो हुयो उन्हनि खे साॼे पासे वारा, साॼी धुर वारा करार ॾिनो। जिन सिर्फ़ु ज़बान सां चयो हो, दिलि सां न चयो हो, उनखे खाॿे पासे वारो करार ॾिनो। असाब यमीन, असाब शिमाल ऐं हू मुक़र्रबीन, टे गुरूह जेके आहिनि थी विया। पोइ अल्लाह तबारक ताला बाहि पैदा कई। बाहि पैदा करण खां पोइ हिन खाॿे पासे वारनि खे चयो त दाख़िल थियो। इहे विया वेझो, लेकिन बर्दाश्त न करे सघिया, मोटी आया, हुकुम अलाह जो न मञियो। अल्लाह तबारक ताला हिन साॼे पासे वारनि खे चयो तव्हां दाख़िल थियो। इहे विया, हिन में दाख़िल थिया। दाख़िल जो थिया त उहा बाहि थधी थी वई हली, गुलज़ार बणिजी वई हली। इहो ॾिसी खाॿे पासे वारनि चयो साईं असांखे ख़बर कोन्हे, तंहिंजे करे असांखां इहा ग़लती कमी थी वई आहे। त
त अलाह ताला चयो ठीकु आहे भला हाणे दाख़िल थियो। ॿीहर इहे विया, लेकिन ॿीहर बि हिननि में इहा जुरत कोन थी ऐं ख़ौफ़ज़दा थी मोटी आया। तंहिंजे करे इहे जेके आहिनि इहे हिन दुनिया में बि ग़ैर मुस्लिम रहंदा ऐं हीअ जेके आहिनि इहे इन दुनिया में बि मुस्लमान मोमिन रहंदा। तंहिंजे करे इम्तिहान ॿिनि क़िस्मनि जो थियो आहे। ज़बानी इम्तिहान में सभिनी हा चयो आहे, तंहिंजे करे उहो इन हिजर असवद वटि आहे। ऐं बाक़ी जेको हीउ इम्तिहान थियो आहे पोइ इन जे मुताबिक़ अल्लाह तबारक ताला हर इंसान खे जिस्म ॾिनो आहे। मोमिन जो जिस्म हिन जे मुताबिक़ ऐं ॿियनि जो जिस्म हिन जे मुताबिक़। इहे ॿई बराबरि कोन्हनि। मोमिन ऐं ग़ैर मोमिन जो जिस्म ई बराबरि न आहे हूंदो। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। मुंहिंजे ख़्याल में हिन सवाल खे रखो, काफ़ी थी वियो आहे। हलियो थोरी मौज़ूअ जे हवाले सां कुझु ॻाल्हि ॿोल कजे। इनशाअल्लाह वरी सुभाणे तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद। कल्ह अव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो त तशय्यो जो इल्मी बुनियाद इन ते आहे त जॾहिं बि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो वाज़े हुकुम यानी नस अची वञे त इताअत आहे, पंहिंजी राय न आहे, पंहिंजो इज्तिहाद न आहे। लेकिन तशय्यो जे मुक़ाबले में जेके ॿिया मज़हब आहिनि उन्हनि में इहो मौजूदु आहे त अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी भले नस अचे पर वरी बि साम्हूं वारे खे पंहिंजी राय ॾियण जो हक़ु रहे थो। ऐं अगरि हू सम्झे त इहा मुंहिंजी राय भली आहे त उन ते अमल करण जी बि इजाज़त अथसि। कल्ह अव्हांखे अर्ज़ु कयो रसूल अकरम जी ज़िंदगी में ॿई गुरोह रहिया, आख़िरी ज़िंदगीअ ताईं रहिया। इन्हनि जा अफ़राद जा नाला बि तव्हांखे हदीस में तारीख़ में मिली वेंदा। इन्हनि ॿिन्ही गुरोहनि जा सरदार बि तव्हांखे उन्हनि जा नाला बि तारीख़ ऐं हदीस जे किताबनि में तव्हांखे मिली वेंदा। हीउ जेको इताअत वारो आहे नस जे मुक़ाबले में, इन जो सरबराह अली बिन अबी तालिब आहे। ऐं इन नज़रे में इन जा हामी सलमान, अबू ज़र, मिक़दाद, अम्मार यासिर ऐं अहिड़ी शख़्सियतूं आहिनि। इन हिमायत जे करे इन्हनि खे अली अलैहिस्सलाम जो शिया चयो वेंदो हो। शिया बमाने हामीअ जे, छा में हामी? इन नज़रे में हामी त जॾहिं अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो हुकुम अची वञे त इताअत ऐं पंहिंजी राय कोन्हे का। ऐं इन खे साम्हूं रखंदे रसूल करम फरमायो या अली अंत व शियतुक हुमुल फाइज़ून, अली तूं ऐं तुंहिंजा शिया कामयाब थींदा। इन नज़रिए जे हवाले सां हाणे मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयो त हीउ रसूल करम जे ज़िंदगीअ ताईं बि ईअं रहियो ऐं रसूल करम जे ज़िंदगीअ खां पोइ त इहो सिलसिलो घणो वधी वियो जो क़ुरान मजीद जे वाज़े आयतुनि जे मुक़ाबले में बि पंहिंजो इज्तिहाद कयो वियो। उहो इज्तिहाद हली वियो, आयत वीचारी रहिजी वई। इज्तिहाद हली वियो, आयत वीचारी रहिजी वई। सभिनी खां पहिरियों मिसाल जेको आहे उहो हज तमते जो मिसाल आहे। क़ुरान मजीद में रसूल अकरम जन जेको आख़िरी हज फरमायो उन में हज तमते खे जारी कयो। हज तमते छा आहे? हज तमते इहो आहे त इंसान जॾहिं वञे थो त वञी अॻ में उमिरो करे, उमिरो पूरो करे, एहराम लाहे छॾे, आराम सां ज़िंदगी गुज़ारे। उन खां पोइ वरी जॾहिं हज जा ॾींहं अचनि यानी 8 ज़िलहज 9 ज़िलहज त वरी मके मां ई एहराम पाए हज करे। हज बि थी वियो, उमिरो बि थी वियो। ॿई शयूं जेके आहिनि उहे थी वियूं आहिनि। इहे ॿई शयूं गॾाइण गॾे इनखे चइबो आहे हज तमते। अॼु बि कयो थो वञे, अहले सुन्नत वारा बि कंदा आहिनि, अहले सुन्नत वारा बि कंदा आहिनि। लेकिन रसूल अकरम खां पोइ इन हज ते पाबंदी लॻाई वई। अली अलैहिस्सलाम अची इनखे जारी कयो आहे। इन जो हुकुम क़ुरान मजीद में मौजूदु आहे। सूरे बकरा जी आयत नंबर 196 शुरू हितां थी थिए व अतिमुल हज वल उमरत लिल्लाह। हज ऐं उमिरो अल्लाह जे लाइ जेको आहे उहो पंहिंजो पूरो कयो। तंहिंजे करे चयो थो वञे फमन तमत बिल उमरत इलल हज, तमत बिल उमरत इलल हज, जेको उमिरे खे हज सां मिलाए ॿई इहे फ़ाइदा हासिल करे उन जे लाइ रस्तो खुलियल आहे। क़ुरान मजीद जी आयत
लेकिन रसूल अकरम खां पोइ हिन ते पाबंदी लॻाई वई। चयो बाबा या हज कंदो या उमिरो कंदो, ॿिन्ही मां ॿई गॾु न कंदो, हिकिड़ो। इहो कुरैशन अॻु में रसूल अकरम खां अॻु में इहो पंहिंजो कमाईअ जो धंधो बणाए छॾियो हुयो त या उमिरि लाइ अचो या हज जे लाइ अचो, छो त ॿ दफ़ा ईंदा आहिनि, को उमिरि लाइ ईंदो, को हज लाइ ईंदो। पर जेकॾहिं हिकिड़ो ई दफ़ो अचो हज ऐं उमिरो करे वञे त हिननि जी तिजारत घटि थी वेंदी हली। तंहिंजे करे हिननि पंहिंजे तिजारत खे वधाइण जे लाइ चयो त बाबा जॾहिं अचो था हज जे ॾींहंनि में त सिर्फ़ु हज कंदव, उमिरो न कंदो। जॾहिं उमिरि जे ॾींहंनि में अचो था त उमिरो कंदव, हज न कंदव। रसूल अकरम जन अची इब्राहिमी हज वापसि कयो ऐं फरमायो जेको ॿाहिरां खां अचे थो उहो अचे, अॻ में उमिरो बि करे, वरी हज जा जॾहिं ॾींहं अचनि त हज बि करे, ॿई शयूं फ़ाइदो हासिलु करे सघे थो। इहो मना कयो वियो हुयो केसि ताईं 27 हिजरीअ ताईं इहो मना थियलु हुयो। 27 हिजरीअ में अली इब्न अबी तालिब पंहिंजा साथी वठी अबू ज़र जहिड़ा, मिक़दाद जहिड़ा, अम्मार जहिड़ा, इमरान इब्न हुसैन जहिड़ा, जाबिर इब्न अब्दुल्ला अंसारी जहिड़ा वॾियूं वॾियूं शख़्सियतूं वठी ऐं निकिता ऐं फरमायो त मां हज बि कंदुसि, उमिरो बि कंदुसि, ॿई कंदुसि। ऐं इन जे ज़रिए सां रसूल अकरम जन सुन्नत रसूल जेका इलाही तब्दील कई वई उनखे वरी वापसि आणण जी कोशिशि कई। तंहिंजे करे क़ुरान मजीद जी आयत है, लेकिन फ़तवा अची वई ऐं उहा फ़तवा हली वई, आयत वीचारी रहिजी वई आहे। इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त केतिरा ताक़तवर हुया जो आयत रहिजी थी वञे, फ़तवा हली थी वञे। पहिरियों मिसाल। ॿियो मिसाल ज़कात जो मिसाल आहे। ज़कात 9 हिजरीअ में फ़र्ज़ु थी आहे ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि जायुनि ते ॾियणो आहे, उन्हनि में हिकिड़ो मुअल्लिफ़तुल क़ुलूब आहे। मुअल्लिफ़तुल क़ुलूब सूरह बराअत जंहिंखे सूरह तौबह चयो थो वञे, इन सूरह तौबह में इन जो बाक़ाइदा तज़किरो मौजूदु आहे त इन शयुनि खे तव्हां किथे किथे इस्तेमालु करे सघो था। सलवात पढ़ो मुहम्मद वाले मुहम्मद ते। सूरह तौबह में तज़किरो मौजूदु आहे त इहो तव्हां ज़कात किथे किथे इस्तेमालु करे सघो था। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद वाले मुहम्मद ते। जी आयत नंबर 60, सूरह तौबह जी आयत नंबर 60 चयो थो वञे इन्नमा सदक़ात, बेशक हीअ जेका ज़कात आहे, लिल फ़ुक़रा हिकिड़ो फ़क़ीरनि जे लाइ, वल मसाकीन ॿियो मिस्कीननि जे लाइ, वल आमिलीन अलैहा ऐं जेके ज़कात वसूल करण जे लाइ माण्हू मुक़ररु कया विया आहिनि उन्हनि खे बि कुझु इन ज़कात मां इन कम जो एवज़ो मिलंदो। वल मुअल्लिफ़तिल क़ुलूब ऐं उहे जिन जे दिलनि खे दीन जे तरफ़ राग़िब करिणो आहे, आहिनि गैर मुस्लिम लेकिन चाहियो था त इन्हनि जे दिलनि खे दीन जे तरफ़ राग़िब कयो त इन्हनि खे बि इहो ज़कात जो हिसो कुझु ॾेई सघो था। क़ुरान मजीद आयत नंबर 60 सूरत तौबह। लेकिन रसूल अकरम खां पोइ थोरनि ई ॾींहंनि में इहो ऐलान कयो वियो त हाणे असां मुस्लमान घणा थी विया आहियूं, वधीक असांखे ज़रूरत कोन्हे, तंहिंजे करे मुअल्लिफ़तुल क़ुलूब जो हिसो बंदि थी वियो। उन दौर खां जो बंदि आहे त अॼु ताईं बंदि आहे। क़ुरान मजीद जी आयत रहिजी वई ऐं फ़तवा हली वई। तव्हां अंदाज़ो लॻायो त केतिरे क़दुरु जेको आहे उहो दीन सां रांदि कई वई आहे। वाज़े नमूने सां क़ुरान मजीद जी आयत। क़ुरान मजीद इहो कोन चयो त तव्हां थोरा हुजो त पोइ मुअल्लिफ़तुल क़ुलूब आहे, घणा हुजो त न कजो, न, पर क़ुरान मजीद जी आयत क़यामत ताईं क़ाइमु आहे। तंहिंजे करे इहो इज्तिहाद नस जे मुक़ाबले में इहो रसूल अकरम जी ज़िंदगीअ खां पोइ एतिरो वधी वियो जो आयतूं रहिजी वेंदियूं हुयूं ऐं इहो इज्तिहाद हली वेंदो। ॿियो मिसाल तव्हांजे ख़िदमत में ॾियां, टियों मिसाल तव्हांजे ख़िदमत में ॾियां। हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मुहम्मद वाले मुहम्मद ते।
टियों मिसाल ख़ुम्स जो मिसाल आहे। 10हों पारो शुरू ई जेको आहे उहो इन खां थिए थो वअलमू अन्नमा गनिमतुम मिन शैइन, ॼाणे वठो जेको बि शइ जंहिं विषय मां तव्हांखे को फ़ाइदो थिए फ़अन्न लिल्लाहि ख़ुम्सुहु, त उनजो पंजों हिसो अल्लाह जे लाइ आहे, वलिर रसूल, रसूल जे लाइ आहे, वलि दिल क़ुर्बा, ऐं रसूल जे दिल क़ुर्बा लाइ आहे, वल यतामा वल मसाकीन वबिन सबील, यतीमनि मिसकीननि ऐं जेके सफ़र में ग़रीब थी वञनि उन्हनि जे लाइ आहे। ही ख़ुम्स जो हिकिड़ो हिसो बनी हाशिम जे उन्हनि सादात खे ॾिनो वेंदो हुयो जेके घुर्जाऊ हूंदा, जेके मुस्तहक़ आहिनि, लेकिन जीअं त ॿियनि जी ज़कात उन्हनि ते हराम हुई, ज़कात जो नथी मिले त किथां मिलंदो? पोइ ख़ुम्स जो हिकिड़ो हिसो इन्हनि सादात लाइ मुक़ररु कयो वियो। पुराणे मजीद जी आयत आहे, हदीस न आहे, आयत क़ुरान, लेकिन रसूल करम खां पोइ फ़ातिमा ज़हरा जे उन मुक़दमे में उन वक़्त जो ख़ुम्स बंदि थियो त अॼु ताईं बंदि आहे। अॼु ताईं मुस्लमाननि में बंदि आहे। हाणे तव्हां पुछा कयो त बाबा अहले सुन्नत में ई हिकिड़ो सैयद आहे, हाणे ॿिए जी ज़कात त वठी कोन थो सघे, ख़ुम्स तव्हां बंदि करे छॾियो आहे, इन सादात मुस्तहक़ सैयद खे किथां ॾींदो? बाबा दीन त रखियो ख़ुम्स, उहो तव्हां बंदि करे छॾियो, ॿियो को तरीक़ो तव्हां रखियो कोन। इन जो मतिलबु आहे त सादात तव्हां ज़्यादती कई आहे, या त घटि में घटि ॿियो को इज्तिहाद करे ज़कात उन ते जाइज़ कयो, त किथां था मिले हुनखे? ज़कात साॻी हराम रही, जेको ख़ुम्स रखियो वियो उहो बंदि कयो वियो। इन जो मतिलबु आहे त सादात खे दुनिया में ग़रीब रखियो वञे, इन जी केर बि मदद न करे। ही क़ुरान मजीद जी आयत, इन जे मुक़ाबले में फ़तवा हली वई, आयत वीचारी रहिजी वई। ही टियों मिसाल तव्हांजे ख़िदमत में। आख़िरी मिसाल थो ॾियां, हिकिड़ो दफ़ो सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद ते। सफ़र में रोज़ो, सफ़र में रोज़े जो जेको हुकुम आहे उहो क़ुरान मजीद में मौजूदु आहे त सफ़र में रोज़ो न रखो, सफ़र में रोज़ो न रखो। छा करिणो आहे? छा करिणो आहे? जॾहिं सफ़र में हुजो या मरीज़ हुजो त ॿियनि ॾींहंनि में तादाद पूरो कयो, ॿियनि ॾींहंनि में तादाद पूरो कयो। सूरह बक़रा आयत नंबर 185, शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, रमज़ान जो महीनो जंहिंमें क़ुरान नाज़िल थियो। हुदल लिन्नास, इहो क़ुरान सभिनी इंसाननि लाइ हादी आहे। व बय्यनात मिनल हुदा, इन में हिदायत जा मीनार आहिनि। वल फ़ुरक़ान, हक़ बातिल में मयार आहे। फ़मन शहिद मिनकुम शहर फलियसुमहु, जेको इहो रमज़ान में मौजूदु हुजे उहो रोज़ो रखे। व मन कान मरीज़न, जेको मरीज़ हुजे, औ अला सफ़रिन, सफ़र ते हुजे, फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र, उहो बाक़ी पोयनि ॾींहंनि में पोइ रोज़ा तादाद पूरो करे। पोयनि ॾींहंनि में पूरो करे जो मतिलबु छा आहे? त रमज़ान में न रखे, पोयनि ॾींहंनि में पूरो करे। लेकिन इज्तिहाद थियो, फ़तवा अची वई त बाबा तव्हांजी मर्ज़ी आहे रोज़ो रखो, तॾहिं बि तव्हांजी मर्ज़ी आहे न रखो, तॾहिं बि तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांजी मर्ज़ीअ ते आहे। जॾहिं त क़ुरान मजीद वज़ाहत सां चयो त जेकॾहिं सफ़र ते हुजो या मरीज़ हुजो त पोयनि ॾींहंनि में पूरो कयो, इन्हनि ॾींहंनि में न रखो। लेकिन फ़तवा हली वई, क़ुरान जी आयत रहिजी वई हली। जॾहिं क़ुरान जे वाज़े आयतुनि जे मुक़ाबले में अहिड़े नमूने सां दीन ठाहियो वियो हुजे त पोइ हदीस जे मुक़ाबले में छा ठाहियो वियो हूंदो? तव्हां अंदाज़ो पाण लॻाए सघो था दीन सां हशर छा कयो वियो आहे। ॿुधाइण जो इहो मक़सदु कोन्हे त किन शख़्सियतुनि जी तौहीन करणी आहे, न, ॿुधाइण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त दीन जी हिफ़ाज़त हुकुमराननि कोन कई आहे, दीन जी हिफ़ाज़त सिर्फ़ु अहले बैत कई आहे। दीन जा मुहाफ़िज़ अहले बैत रहिया आहिनि। अगरि अहले बैत न हुजनि हा त हीउ क़ुरान मजीद सॼो अहिड़ो बणिजी वञे हा जंहिंजी का आयत लागू न हुजे हा, फ़तवाऊं हलनि हा।
दीन बचायो आहे, अहले बैत बचायो आहे, हुक्मराननि कोन बचायो आहे। हुक्मरान त सिर्फ़ु फ़तहुनि जे पिया हुआ, मुल्क फ़तह कनि, गनीमतूं जमा कनि। हुक्मराननि खे दीन जो फ़िक्र कोन हुयो, हुक्मराननि खे माल जो फ़िक्र हुयो। दीन जो फ़िक्र कंहिंखे हुयो? सिर्फ़ु अहले बैत खे, सिर्फ़ु अहले बैत खे। तंहिंजे करे दीन जेको बचियो आहे इहो इन्हनि हुक्मराननि कोन बचायो आहे, इहो अहले बैत दीन बचायो आहे। बसि हिकिड़ो जुमिलो तव्हांजे ख़िदमत में मसाइब जो अर्ज़ु कयां थो। इंशाअल्लाह सुभाणे वक़्त ते अचो ताकी वक़्त ते असां शुरू करे सघूं ऐं ॻाल्हियूं मुकमिल बि करे सघूं। आशूर जी शब आहे, मौला पंहिंजे ख़ैमे में सभिनी खे घुरायो आहे। मौला सभिनी जे साम्हूं वेठा आहिनि, अदब जी महफ़िल आहे, सभिनी खां अॻु में बुज़ुर्ग वेठा आहिनि, उन खां पोइ जवान वेठा आहिनि, उन खां पोइ नौजवान वेठा आहिनि। इहो आदाब जी महफ़िल आहे। हज़रत क़ासिम जी उमिरि 14 साल आहे, न बुज़ुर्गनि में, न जवाननि में, न नौजवाननि में। तंहिंजे करे हज़रत क़ासिम खे जाइ मिली आहे दरवाज़े ते। मौला हिन ख़ैमे जे दरवाज़े ते वेठा आहिनि। मौला सभिनी खां बैत खणी वरिती, कोई बि न वियो। जॾहिं मौला हिननि सभिनी जी परखी वफ़ा, उन खां पोइ हर कंहिंखे नालो खणी उनखे शहादत जी बिशारत ॾिनी आहे। हर कंहिंजो नालो खयो आहे, हर कंहिंजो नालो खणी बिशारत ॾिनी। हबीब इब्न ज़ाहिर, सुभाणे तूं बि शहीद थींदे। मुस्लिम इब्न औसजा, सुभाणे तूं बि शहीद थींदे। ज़ुहैर, सुभाणे तूं बि शहीद थींदे। रावी चए थो मां ॾिसंदो पियुसि जंहिं जंहिंजो मौला नालो खणनि हा, शहादत जी बिशारत ॾियनि हा, उहो चहिरो ईअं टिड़ी वञे हा जीअं गुलाब जो गुल टिड़ंदो। मौला सभिनी जा नाला वरिता, क़ासिम जो नालो न आयो। मौला ख़ामोश थिया। क़ासिम महसूसु कयो त मुंहिंजो नालो न आयो आहे। हिकिड़ो दफ़ो पंहिंजो पाण खे थोरो मथां कयो ताकी मौला ॾिसनि। मथां करे ऐं पुछनि था मौला छा सुभाणे शुहदा में मां शहीद न थींदुसि? छा मुंहिंजे लाइ सुभाणे शहादत न आहे? क़ासिम जो जुमिलो मौला खे पसंदि आयो। मौला क़ासिम खे वेझो सॾियो, भरिसां घुरायो आहे। क़ासिम वेझो आयो। क़ासिम उहा शख़्सियत है जेको फ़र्ज़ंद हसन जो आहे लेकिन पालियो हुसैन आहे। अकबर पुट हुसैन जो आहे लेकिन पालियो इमाम हसन ऐं ज़ैनब आहे। ये तक़सीम आहे। मौला ने घुरायो वेझो। वेझो घुराइण खां पोइ पंहिंजे सीने सां लॻायो। सीने सां लॻाइण खां पोइ फरमाईंदा या बुनैया कैफ़ अरल मौत, पुट तोखे मौत कीअं थो लॻे? मौत कीअं थो लॻे? करबला हुसैनियत उहा जेका इंसान जे दिलि मां मौत जो न सिर्फ़ु ख़ौफ़ कढी छॾे बल्कि मौत खे मिठो बणाए छॾे। क़ासिम फरमाईंदा मौला अहला मिनल असल, मूंखे माखीअ खां वधीक मिठो थो लॻे, माखीअ खां वधीक मिठो थो लॻे। जॾहिं मौला इहो जुमिलो ॿुधो, हाणे मौला फरमाईंदा क़ासिम सुभाणे तूं आहे मुंहिंजो 6 महीननि जो असग़र बि शहीद थींदो। जॾहिं क़ासिम इहो जुमिलो ॿुधो त असग़र शहीद थींदो, क़ासिम थोरो पोइ ते हटंदा ऐं हिकु हाशिमी जुर्रत जो इज़हार कंदे फरमाइनि था मौला कंहिंजी जुर्रत आहे जो मुंहिंजे ज़िंदगीअ में ख़ैमनि में अंदरि अचे, मुंहिंजे भाउ नंढड़े अली असग़र खे शहीद करे? कंहिंजी जुर्रत इहा आहे जो मुंहिंजे ज़िंदगीअ में ख़ैमनि में अचे? मौला हिकिड़ो दफ़ो वरी क़ासिम खे सीने सां लॻायो आहे। फरमायो आहे न क़ासिम, इहो असग़र ख़ैमनि में शहीद न थींदो, मुंहिंजे हथ ते मैदान जिहाद में शहीद थींदो। अला लानतुल्लाहि अला क़ौमि ज़ालिमीन सयअलमुल लज़ीना ज़लमू अय्य मुनक़लिबिन यन्क़लिबून। अल्लाहुम्मा कुल्लि वलिय्यकल हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाइहि फ़ी हाज़िहि स्साअति व फ़ी कुल्लि स्साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व अईना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तवआ व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला।